हज़रत सूफ़ी फ़क़ीर जान मोहम्मद जानन चंद साईं जे 22 उर्स मुबारक जूं तक़रीबूं पुॼाणी ते तालका वारा ऐं नसीराबाद जे विच ते ॻोठ मुंदर लाखा में फ़क़ीर जानन चंद साईं जे उर्स मुबारक जूं तक़रीबूं मल्हायूं वयूं। मेले जी इफ़्तिताही तक़रीब फ़क़ीर जान मोहम्मद जूनियर जानन चंद साईं जन पाण पंहिंजी अॻुवाणी में कई। ऐं दरगाह ते 3 रातियूं सूफ़ियाणो राग वेराग हलंदो रहियो ऐं जानन चंद साईं जा पांधीअड़ा मोहबत जा मच मचाईंदा रहिया। ऐं 24 डिसंबर ते अदबी कॉन्फ्रेंस बि मुनक़िद कई वई जंहिंमें फ़क़ीर जान मोहम्मद जानन चंद साईं पाण सदारती किताब कयो। असांजी बेत जेके अथव आयतूं अथव इन्हनि खे तव्हां पंहिंजे रूह में समाईंदव, इहे तव्हांखे उन्हनि सां मिलाईंदियूं जेके हर दौर में रहणा आहिनि, जिन खे इश्क जी इस्बाती करणी आहे, हर दौर जा क़ाइम आहिनि, लतीफ़ आहे, नाम इसम ईंदा था रहनि। जानण साईं उन दौर हाज़िर जा असांजा इन सॼे सिंध जे तसव जे तास जा अमीन आहिनि। पंहिंजे कौल फ़ैल अमल ऐं किरदार ऐं फ़िक्र सां धणियुनि सॼे पंहिंजे सूफ़ी फ़क़्र जे वेसरा खे क़ाइमु कयो। छो त माज़रत सफ़ा थी न दमिया कर तूं माफ़ सूफ़ लिसान सफ़ा कया सामिन सफ़ा साफ़ तूं रखियो गंद घर में लंबी हणी तो लाफ दुनिया जी दिल में पाली पियो कोराक नाल तुरल काज़ पीने कूड़नि ते अकाब जानन चंद नथो चवे चयो मौला मज मुसाब हर को ॼाणे आप तूं कख न रखिजा कुंड। ऐं 25 जे ॾींहुं फ़क़ीर जान मोहम्मद जूनियर जानन चंद साईं पाण मेहंदी जी रस्म ऐं चादर जी रस्म अदा कई ऐं सभिनी तालबन फ़ुकरान सुंग जी सूरत में ॻाए वॼाए साथ ॾिनो। वे सोचे न सघनि सच वाचे सघनि की न की अथत गुझा मोती गच पोइ देहीअ में दीदार कयूं अख़फ़ा अख़फ़ी अच मिड़ेई मुल्क तुंहिंजो हुत फुटी हित मच जानन चंद चे रच रीधो इन रमज़ान जीअं त हर साल जीअं 26 डिसंबर जे सुबुह जो नेखेत्री वारे ॾींहुं राग वेराग जी महफ़िल बि मुनक़िद कई वेंदी आहे। फ़क़ीर जानन चंद साईं जे मेले जूं कुझु झलकियूं तव्हांखे ॾेखारियूंसीं। असांजी इहा नंढड़ी कोशिशि हुई, इंशाअल्लाह क़बूल पवे, लख कुर्ब। ऐं यूट्यूब ते चैनल आहे फ़क़ीर जानन चंद साईं जे कलामनि जो, उनजो नालो आहे कलाम हक़, उनखे ज़रूरु सब्सक्राइब कंदा, वॾी महिरबानी।